मुसविरी जेके फ़नून लतीफ़ आहिनि इहे सभु सॼी दुनिया जो जेको सो हिकिड़ो इंसानी मेरास आहे। हाणे उनजी वरी क्लासिफिकेशन जी मूं पहिरीं गुज़ारिश कई त उहा इन करे थिए थी जो उहे रवैया उन इलाइक़े जे माण्हुनि जी जेका जज़्बा आहिनि उन्हनि जे इज़हार जो हिकिड़ो ज़रियो बणिजनि था। त लाड़ जी मौसीक़ी ऐं सिंध जी मौसीक़ी जो थोरो पस मंज़र जेकॾहिं असां ॾिसूं जेको पूरी दुनिया ताईं असां उनखे जेकॾहिं रखूं था त हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी शइ आहे, उहे ई साॻिया सुर आहिनि। त सॼी दुनिया जी मौसीक़ी जी शुरूआति जेका थिए थी उहो जेको असांखे जेका साबिती मिले थी लिखियल तारीख़नि मां त हिंदू धर्म जा जेके 4 वेद आहिनि उन्हनि मां 4 नंबर वेद जंहिंखे साम वेद चइजे थो उहो तक़रीबन 6वीं सदी क़बल अज़ मसीह में लिखियो वियो। आर्यन लिखियो। आर्या जॾहिं हिते आया त उहे फ़न आर्ट ऐं क्राफ्ट इन्हनि सभिनी शयुनि खां कोरा हुआ। छा उहो इन करे बि त फ़न जूं ऐं जेको आर्ट आहे उन जूं पाड़ूं ज़मीन सां थियनि थियूं। आर्या खाना बदोश क़िस्म जा माण्हू हुआ त उन्हनि वटि अहिड़े क़िस्म जी का बि शइ कोन हुई, उन्हनि जी का क़ौमी मेरास फ़न जी शिकिल में मौजूदु न हुई। हिते जॾहिं आया त उन्हनि ॾिठो त हिते नाच बि मौजूदु आहे, ॻाइण बि मौजूदु आहे, आर्ट जा ॿिया नमूना उहे शयूं मौजूदु आहिनि। त उन्हनि सभिनी शयुनि खे उन्हनि हिकिड़ो अजीब सम्झो ऐं मक़ामी माण्हुनि सां इन्हनि शयुनि जे करे नफ़रत जो इज़हार ऐं इहा ॻाल्हि कई थी माण्हू अण सुधरियल आहिनि, अजीब व ग़रीब क़िस्म जूं हरकतूं कनि था। 500 सालनि ताईं आर्या इन सॼे मामले खे डिसाइड न करे सघिया। ऋग्वेद लिखियो उन्हनि, अथुर्वेद लिखियो ऐं 4 वेद जेको साम वेद लिखियो उहो उन्हनि शाइरी में लिखियो ऐं उनजे लाइ उहा मज़हबी हिकिड़ी पाबंदी लॻाई त हिनखे शाइरीअ में पढ़णु ऐं सुर सां अदा करणु लाज़मी आहे, जेको न कंदो उहो मज़हबी तौर ते ॾोही थींदो। उतां खां पोइ हिकिड़ी असां वटि मौसीक़ी ऐं शाइरी जी शुरूआति थिए थी। सॼी दुनिया खे असां मौसीक़ी ॾिनी, सॼी दुनिया खे असां शाइरी ॾिनी। असां वरी तारीख़ जो जेको ॿियो दौरु आहे जंहिंमें सिंध जी तारीख़ असांखे थोरी लिखियलु मिले थी ऐं साबितियुनि सां मिले थी, उहो आहे सूमरनि जो दौरु जितां सिंध जी तारीख़ शुरू थिए थी। 1050 खां 1351 ताईं सूमरनि जो इहो 3 साल जेको दौरु रहियो, इन में तमामु वॾा माण्हू पैदा थिया आर्ट जे हवाले सां। सिमंग चारण, भागो भान, इन ई दौर जी लोकगीतनि जी जेका शाइरा ऐं गायका मरखां शेखण। हाणे इन दौर ताईं असांखे जेका शइ नज़र अचे थी त आर्टिस्ट जेको आहे उहो घण पासाऊं आहे। आर्ट अञा क्लासीफाई न थियो आहे, उहा मुख़्तलिफ़ शोबा हुन जा न थिया आहिनि। उहो ई शाइर आहे, उहो ई ॻाइणो आहे, जंहिंखे मुग़न्नी चइबो आहे अरबी में, फ़ारसी में। त उहो ई ॻाइणो जेको हूंदो उहो शाइर बि पाण हूंदो हो, ॻाईंदो बि पाण हो। उन्हनि इनिशिएट कयो उन्हनि शयुनि खे। हाणे जॾहिं असां वरी चऊं था ॿियो पासो आहे त भई लोक मौसीक़ी जो, त लोक मौसीक़ी जी माना ई आहे त माण्हुनि जी मौसीक़ी। उनजो को हिकिड़ो मौसीक़ार कान्हे। जीअं लोक शाइरी आहे उनजो को हिकिड़ो शाइर कान्हे, माण्हू उनजा शाइर आहिनि। हाणे कहिड़े दौर में इहे सभु शयूं शुरू थियूं, कीअं उन में माण्हुनि जेको आहे पंहिंजो अंदाज़ ऐं लहजा उहे मिलाईंदा विया। हाणे इहा ख़बर न आहे त हो जमालो असां जेको अॼु ॻायूं था उन हो जमाले जो शाइर केरु हो। असां वटि जेके गी चगीया या सहरा ॻाया वञनि था उन्हनि जो शाइर केरु हुआ। कुझु शाइरी त असांखे मिले थी जेका मख़सूस असां चई सघूं था त हीअ सिमंग चारण जी शाइरी आहे, जेका रज़मिया दास्तान आहिनि, जंगनामा आहिनि, वरी कुझु पोयां ॿियूं ॿियो जेको इश्किया दास्तान आहिनि, इहे बि सूमरनि जे दौर में जेको सो लिखिया विया असां वटि ऐं ॻाया विया। इहा ई लोक मौसीक़ी थी। त ससी पुनू जो दास्तान पहिरीं कंहिं ॻायो असांखे ख़बर न आहे। दोदे चनेसर जी ॻाल्हि पहिरीं जेका आहे, जेका हिकिड़ी राति खां शुरू थिए त अलाए केतिरनि रातियुनि ताईं हले पई, पहिरीं इहो कमु कंहिं कयो ऐं हुनजा शाइर केरु हुआ, इहा इनजी ख़बर न आहे। त लोक अदब या लोक शाइरी असां चऊं ई उन खे था जेका माण्हुनि जी हुजे ऐं माण्हुनि जो उन्हनि में कंट्रीब्यूशन हुजे, उनजो को हिकिड़ो धणी न हुजे ऐं अॻियां हली उहा लोक अदब ऐं लोक शाइरी हिकिड़ी क़ौमी मेरास जी शिकिल में माण्हुनि वटि रहे। वनी छो वणकार कुतहत न गोली हो तगे मियां लिको कीन लतीफ जय हुत बारो चोबे पार पर थी सती बद संदरो फिरत पुनु असां पार हाणे लाए लेन नियार त तो में देरो दोस्त जो ऐसा सुई
तूं पुनू करती पर पुनू तोखे मिलंदो कोन जे मिलंदो त तोसां परचंदो कोन को अदी इंशाअल्लाह ताला पुनू खे आऊं इन परचाईंदुसि मूं वटि हिकिड़ो जादू आहे उहो अॻियां पेश कंदुसि पुनू मूंसां पाण ई परची पवंदो माई वो जादू केड़ो है जेती वो जादू वो है जेको दुनिया में इंसानन वटि हींअर थोरो आहे केड़ो थोरो आहे जादू जेती मुझे ही जादू आ आ मुझे पुनल साईं के मिलंदुसि त जे मूंखे मिली वियो त हींअर परचंदुसि कीअं चेती पेरे पवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात बंबो पुनल रही वञ रात बंबो पेरे पवंदी तेरे तेरे कीअं रही वञ रात बंबो अल्लाह रही वञ रात बंबो पेरे पवंदी ओ टरंदसी जबल चोटी मियां ला 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 जदी टरंदसी जबल चोटे पोछे ॾिठे पुनू त पो छा कंदी चती हथड़ा खणंदी सान हथ खणंदी सान पुनल रही वञ रात बंबो पवंदी सान लाड़ सिंधी मौसीक़ी जी तारीख़ खे समंग चारण भागो भान ऐं मरखा शेखण खां अॼु ताईं मुख़्तलिफ़ दौरनि ऐं वक़्तनि में अज़ीम मौसीक़ार जनम ॾिना आहिनि जिन न रुॻो सिंधी राग ऐं ताल खे जिदत बख़्शी पर उन जे बुनियादनि खे वधीक मज़बूत करण लाइ पाण पतोड़ियो आहे हिन खां अॻु में तरखान हुकुमरान रहिया जंहिंमें मिर्ज़ा जानी बेग ऐं मिर्ज़ा बाक़ी बेग ठीकु आहे उन्हनि जो पॉलिटिकल जेको किरदारु जेको आहे उहो असां उनखे को हिकिड़े पासे था रखूं पर ॿई ॿाहिरि वॾा ॻाइणा हुआ ज़बरदस्त ॻाईंदा हुआ त ज़ाहिर आहे त उन दौर में जिते हुकुमरान ख़ुदि ॻाईंदा हुजनि त आवाम जेको आहे उहो मौसीक़ी सां सलाहियल रहंदी ऐं मौसीक़ी जी सरपरस्ती कंदी रहंदी असां वटि वरी जेको ज़ियाउल जे दौर ताईं जेको हिकिड़ो ॿी फिनामिना ठहे थी हिते हीअ हिकिड़ी शइ जेका आहे उहा ॾाढी इम्पॉर्टेंट आहे त कंहिं बि समाज जे अंदरि जेका मौसीक़ी आहे समेत जेको कल्चर जा ॿिया जेके पासा आहिनि उहे इनरिच तॾहिं थींदा जॾहिं तव्हांजूं माशी हालतूं बहितर हूंदियूं माशी हालतूं बहितर हूंदियूं त तव्हांजूं सभु शयूं जेके आहिनि उहे वधंदियूं विझंदियूं ऐं उन्हनि खे अॻिते वधण जो मौक़ो मिलंदो हाणे असांजो जेको फ़नकार लॾो आहे असांजा जेका फ़नकार दोस्त आहिनि फ़नकार साथी आहिनि उन फ़न ऐं रोज़गार ॿ अलॻि शयूं आहिनि या त समाजी सरपरस्ती हुजे या त हुकूमती सरपरस्ती हुजे जिते ॿई शयूं ख़तमु थी वञनि त हिकिड़ो फ़नकार छा कंदो ज़ाहिर आहे त उन पंहिंजे फ़न खे कमर्शलाइज़ कंदो ज़ियाउल जे दौर में ॾाढो ख़तरनाक दौर रहियो 11 सालनि जो इन दौर में हिकिड़े पासे जिते ख़राबियूं तमामु घणियूं पैदा थियूं ॿियो पासो हुयो त असां वटि मज़ाहमती मौसीक़ी जेका आहे उनजो एलिमेंट पियो अॻियां आयो जंहिंमें काफ़ी सारा माण्हू आया काफ़ी सारा माण्हू पैदा थिया उन्हनि उन ते कमु कयो जंहिंमें याकूब सोलंगी याकूब ख़ासकेली ऐं अलानू जूणे जो अलानू ख़ासकेली इहे सभु उन दौर जी जेको सो पैदावार आहिनि जेके सियासी स्टेजनि तां सियासी पंहिंजा गीत ऐं तराना ॻाए अॻिते वधिया हकीम छकूड़ जो कुनू त ज़मीर मां ज़रा पुनू ॾिसी